साबित थो करे अमन पसंद आहियूं हज़ारनि सालनि खां तो मां तव्हांखे वेलकम थो कयां। मुंहिंजो नालो अब्दुल जब्बार लाखो वकील आहियां चक्कर जो। बाबा हाणे ॻाल्हि इहा आहे त एज़ अ होल मां ॻाल्हाईंदुमि। असां पंहिंजे जेका लोकल असांजी पॉपुलेशन आहे उन जे बारे में मुंहिंजो मौक़िफ़ आहे। इहो मुंहिंजो मौक़िफ़ रिकॉर्ड कयो। जीअं सिंधारी तहरीक जी मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहतरमा अला बचाई मला ऐं ॿियुनि तंज़ीमुनि सां क़ौमी कारकुन जेके बि हिते मौजूदु आहियो ऐं उन्हनि सभिनी खे जस्तो ॾियां ऐं यकीन ॼाणो त अॼोकी रैली पैदल लॉन्ग मार्च असांजी कामयाबु थी चुकी आहे, जंहिंजो नतीजो आहे त कराची में पहुचण खां पोइ प्रेस क्लब खां 2-3 किलोमीटर पोइते गोरा कब्रिस्तान वटि असांजे मरकज़ी काफ़िले खे रोकण जी कोशिशि कई वई, जेका पिणु गवर्नमेंट जी नाकाम थी आहे। हीअ रियासत असांखे रोकण में नाकाम थी आहे। ऐं तव्हांजे अॼु हिन कराची प्रेस क्लब जे साम्हूं जेसीं ताईं मुंहिंजी मरकज़ी क़यादत पहुचे तेसीं ताईं तव्हां सभिनी कारकुननि खे, समूरनि दोस्तनि खे, मुंहिंजी भेनरुनि खे सभिनी खे अपील कंदुसि त मुनज़म तरीक़े सां पंहिंजी जाइ ते वेठा रहो उन वक़्त ताईं, छो जो हीअ रियासत सम्झे पई त असांजे मरकज़ी क़यादत खे पोइते रोके
प्रेस क्लब ते पहुचण न ॾींदा ऐं असांजो एहतजाज नाकाम बनाइण जी कोशिशि कंदा। लेकिन असीं तव्हांखे ॿुधाए छॾियूं त असीं अव्हां खां अॻु में प्रेस क्लब ते पहुची चुका आहियूं। अॼु असां कराची प्रेस क्लब जे मरकज़ी दर ते वेठा आहियूं ऐं एहतजाज जारी आहे। हर मुमकिन एहतजाज जारी रहंदो ऐं असीं चऊं था मुनज़म तरीक़े सां वेठा रहो, हर हालत में वेठा रहो ऐं असीं उन वक़्त ताईं हिते ख़ामोशी सां पंहिंजी जाइ ते वेठा रहंदासीं जेसीं मरकज़ी काफ़िलो असांजो हिते नथो पहुचे। जीअं सिंधु देश, जीअं साईं जीअं आवाज़ हुजे, सिंधु देश हुजे, साईं जीअं हुजे, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी। अचानक असां सभिनी दोस्तनि खे ख़बर पई हिन जी घरवारी जेका आहे सोनी मंगलो उहा बि असांजी देश नागरिक तयार न करा हिननि खे पुट ॾियो। सॼी लाल मार्च में ॾाढियूं ख़ुशियुनि वारो माहौल हुयो, दोस्तनि पोस्टूं रखियूं, पर अचानक ॿिए ॾींहं ते इहा ख़बर पई त अमीर बाजी जो उहो नंढिड़ो जेको ॼाओ ऐं हुयो जंहिंजे करे उनखे ॾिसी बि न सघियो ऐं उहो नंढिड़ो गुज़ारे वियो। डॉक्टर ज़ुल्फ़िकार ज़ौहर ऐं अदड़ी किरण निज़ामाणी हिन खे ज़ोरी वठी विया ॻोठु ऐं राति उतां थी वरी सुबुह जो अचे पंहिंजी लांग मार्च में शादी। उन खां पोइ असांजो पार्टी जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी साईं ख़ादिम चांडियो साहिबु, असांजी पार्टी जो मरकज़ी कल्चरल सेक्रेटरी भाउ आसिफ़ निज़ामाणी साहिबु, असांजे नारी तहरीक जी चीफ डिप्टी ऑर्गेनाइज़र अदी किरण निज़ामाणी बुशरा हबड़ो, असांजे GS जे हमेशह अवल दस्ते जो किरदारु अंदरि अदा कंदड़ जिसाब जो मरकज़ी सदर जेको मूं ॾिठो पिए सखर खां जॾहिं असां निकिता हुआसीं त हुनखे पेर में तकलीफ़ हुई ऐं मूं सम्झो त शायदि हे कराची ताईं पंधु न करे सघे, हिन जे पेर में ॾाढी शदीद तकलीफ़ आहे, पर हुन तकलीफ़ुनि जे बावजूदि अॼु बि उहो असां पंधु करे अची हिची बात। हुन खां पोइ असांजे जिसाब जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी अली उमरानी जंहिं कुझु वक़्तु पहिरियां पंहिंजे वालिद साहिब खे पंहिंजे जिगर जो टुकड़ो ॾिनो हो, जंहिंखे असलम साहिबु चयो त बाबा तूं लॉन्ग मार्च न कर, तुंहिंजी तबियत सेट न आहे, पर उनजे बावजूदि बि उहो लॉन्ग मार्च करे अॼु असां सां हिते अचे गॾु बीठो आहे। उन खां पोइ जीअं असां लॉन्ग मार्च जी शुरूआति करणु वञी रहिया हुआसीं, 27 तारीख़ असां असांजी GMS काउंसिल जो मेंबर डॉक्टर ज़ुल्फ़िकार ज़ौहर असां पंहिंजा झंडा बैनर ऐं कुझु सामान ठाहे उनजी गाॾी में रखियो होसीं त राति जो सखर पाए अचंदे सुबुह जो लॉन्ग मार्च शुरू कंदासीं। अफ़सोस सां चवणो थो पए त 27 तारीख़ ॾींहं जो 12-11 बजे असांखे ख़बर पई त उनजो भाउ गुज़ारे वियो ऐं असां सभु ओॾे काफ़ी जेको आहे लॉन्ग मार्च जे लाइ निकिरी चुका हुआसीं, सखर में पहुता हुआसीं। उन खां पोइ असां साईं इस्माइल खे चयो त तव्हां वञी साईं ज़ुल्फ़िकार जे भाउ जे तॾे में कुल्हे कांदी थियो जो असां पुॼी नथा सघूं, ऐं पोइ उहे दोस्त वञी हुनजा कुल्हे कांदी थिया ऐं राति जो जॾहिं 1 बजे जो टाइम हो गाॾियुनि जो आवाज़ु थियो, असां उथूं त डॉक्टर ज़ुल्फ़िकार, सरमन चांडियो, फयाज़ कुरैशी ऐं ॿिया कुझु दोस्त अचे विया। असां जॾहिं ॾिठोसीं असलम साहिब बि चयो त चओ हाणे डॉक्टर ज़ुल्फ़िकार खे त 3 ताईं घटि में घटि हुते रहे आहे, पर हुन चयो त न, हे मुंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु आहे, मां पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु पूरो करण जे लाइ हिते पहुतो। उन खां पोइ असांजी हिन लॉन्ग मार्च में हिकिड़ो 75 साल जो पोड़ो होशू लखमीर भी पहुतो आहे, जेको सॼी ज़िंदगी जदोजहद में रहियो आहे, अॼु उहो बि लॉन्ग मार्च करे हिते पहुतो आहे। ऐं असांजी उमिरि हिन नंढड़ा 16-17 सालनि जा नौजवान बि असांजी हिन लॉन्ग मार्च में उतां खां वठी पंधु कंदा अची हिते पहुता आहिनि। उन खां पोइ दोस्तो असां हिन लॉन्ग मार्च में जेको विख विख ते असांजो दोस्तनि इस्तक़बाल कयो आहे, असांखे इज़तूं बख़्शियूं आहिनि। GSM क़ौमी महाज शहीद बशीर ख़ान जो चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालानी साहिबु वेठो आहे,
साईं मुनीर अहमद शाह वेठो आहे, नवाज़ खान गौर वेठो आहे, मास्टर भाई साहब वेठो आहे, जेके बि सूर्य सिंधी असांजो हमेशह नंढला जो दोस्त आहे, हमेशह हुन असांजो साथ ॾिनो, विक विक ते असां गॾु रहियो। साईं इलाही बख़्श बेकर ऐं जगदेश आहूजा साहिबु मुंहिंजूं भेनरूं ऐं भाइरो, ऐं इहो चवंदुसि त असां हीअ लॉन्ग मार्च जेका 28 जनवरी ते शुरू कई असीं ऐं अॼु 23 फेबरवरी ते करे अची पहुताऊं। असां सिर्फ़ु सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो, सिंधू दरिया ते जेके 6 गैर क़ानूनी केनाल ठाहिया पिया वञनि हुनजे ख़िलाफ़ु, उनखां पोइ जेको सिंध जी लखे एकड़ ज़मीन पंजाबी फ़ौज में पंजाबी में विराई थी वञे हुनजे ख़िलाफ़ु, ऐं सिंध में जेका हथ वठी धारी आबादकारी कई थी वञे, पंजाबी ऐं अफ़गानी सिंध में आबाद कया पिया वञनि हुनजे ख़िलाफ़ु। उनखां अलावा सिंध मां जबरी तौर खंबे गुम कयल साईं अयूब कांदड़ो जो पुटु शायदि अयूब कांदड़ो बि सखर खां वठी असां सां हिन लॉन्ग मार्च में गॾु आहे, इन आसिरे ते त मन मुंहिंजे पीउ खे आज़ादु कयो वञे। साईं पी के ज़ोराणी जी घरवारी, उनजो पुटु बि गगर फाटक खां वठी असां सां गॾु आहे, त मन हिन रियासत खे को शर्म को हया अचे, मन हिन खे का गैरत अचे, असांजे वारसनि खे आज़ादु कनि। पर इहा दहशतगर्द रियासत असांजी का हिकु बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। उनखां पोइ असांजी हिन लॉन्ग मार्च सिंध में तव्हां ॾिसो जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, कॾहिं कंहिं मस्जिद में बम धमाको थो थिए, कॾहिं कंहिं मंदर में बम धमाको थो थिए, कॾहिं कंहिं दरगाह में बम धमाको थो थिए। सिंध जेका सूफ़ियुनि जी धरती आहे, हिते हिंदू मुस्लमान सिख ईसाई हिन पाकिस्तान जे ठहण खां पहिरियां भाइरनि वांगुरु रहंदा हुआसीं, हिकु ॿिए जी शादियुनि ग़मनि दुखनि सुखनि में शरीक थींदा हुआसीं। पर असां सम्झूं था त इहा हिन रियासत जी शैतानगिरी आहे, अफ़गाननि खे हिते आबाद कराए ऐं सिंधी हिंदुनि ते हमला कराए उन्हनि खे भॼाए ऐं उन्हनि जे कारोबारनि ते धारियुनि खे हिते जेको आहे सो मुसलत करणु चाहिनि था। असां चऊं था इहा धारी आबादकारी न हुजे। ॿियो सॼी दुनिया जूं यूनिवर्सिटियूं वञी घुमो, पर कंहिं बि यूनिवर्सिटियुनि में ईअं न हूंदो जीअं सिंध जी यूनिवर्सिटियुनि में आहे। तव्हां ॾिसो जॾहिं तव्हां हुते पहुचंदव त पहिरियां रेंजर्स बीठी हूंदी, आर्मी बीठी हूंदी, पहिरियां शागिर्दनि जी तलाशूं वठंदा, पहिरियां हुननि जूं तज़लीलूं कंदा, पोइ उन्हनि खे छॾींदा अंदरि यूनिवर्सिटी में। असां चऊं था त सिंध जे तालीमी इदारनि मां फोर्सिस जी मुदाख़लत हिकदमि ख़तमु करे असांजे नौजवाननि खे आज़ादी सां तालीम हासिल करण जो हक़ु ॾिनो वञे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। आख़िर में आउं इहे शेर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। चयाऊं त ॿेला कटींदा वतूं था, चयुमि चीचकनि खे छटींदा वतूं था, चयाऊं त फायूं टंगींदा वतूं था, चयुमि पोइ बि शापर वटींदा वतूं था। जीअं सिंधु देश, जीअं सिंधु देश।